Aha. 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 अस्सलामुअलैकुम। साहब वली बाबा साहब कुछ खैर ठीक ठाक तबीयत ठीक है वली बाबा साहब सुञातव जानू 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 गॾु पढ़ंदा हुआसीं क्लास में और बेच बेच सां मूं सां तव्हांजी बेच थोरी अॻिते हूंदी हुई मुंहिंजी थोरी पोइते हूंदी हुई यादि अथव गॾु पढ़ंदा हुआसीं स्कूल में उस्ताद नज़ीर अहमद मरहूम पढ़ाईंदो हुयो जानू हो तू हा हा अस्सलाम वालेकुम खैर कुझ मां तव्हांखे सुञातो ऑफिसर थी विया हो न हा मां कोन थियो ऑफिसर खैर थी वई साहब ॿियो खैर ख़ुशि आहियो हिते भले कीअं हिते असां त ईंदा आहियूं रोज़ जानू मीटिंग आहे दोस्त अचणा इंतज़ार में वेठा आहियो दोस्तनि जे कचहरी कंदासीं न हा हा को मसइलो न आहे कचहरी कंदा कमु चांहि बांहि मानी मानी घुराईंदव चांहि पीओ चांहि हा चांहि अचे थी चांहि पीओ हा चांहि पींदासीं गॾु हेॾे सालनि खां पोइ भले मिलिया आहियूं साहब तोसां तूं हाणे किथे आहे आस्ते थोरो ॻाल्हाईंदो महिरबानी करे हा हा आस्ते तूं हाणे किथे आहे मुंहिंजी जॉब आहे बैंक में हा हा ऑफिसर आहे न हा बैंक मैनेजर तव्हां छा था कयो राखी पोखी आहे पा अटे जी चकी आहे पंहिंजी राखी पोखी कंदा आहियूं चकी बकी हलाईंदा आहियूं होटल में चांहियूं ॿाहियूं शुरड़े वरी शाम जो घर वरी शाम जो माना पंहिंजी चकी बि हलायूं ऐं पंहिंजो कमु बि हलायूं हा हा ॿियो तव्हां ॾे सभु यादि अथव तमीज़ तव्हां न सिखियो तमीज़ जी ज़रूरत न पवंदी आहे न भाई राखी पोखी कंदा आहियूं असां कहिड़ो बैंक में आहियूं यादि अथव उस्ताद तव्हां उस्ताद हूंदो पंहिंजो मूंखे हाणे नालो उस्ताद जो यादि न आहे हिकु दफ़े तव्हांखे इहो ढोके पुछो ॾिनो हुए सभु खिलिया तोखे ॾे पियो न वरी उहो मूंखे जेको ॾिए पियो उहो ॿियो हुयो साहब उहो मां ईअं अॻियां बीठो हुजां पंहिंजी बेच बेच जे साम्हूं हुई न मां बीठो हुजां बेच खे छॾ बि खणी मूंखे ख़बर आहे बेच हा बेच हीअं की तव्हां वेंदा आहियो पोयों असां चंडरा चंडरा पोयों वेंदा हुआसीं पोइ उस्ताद जो मूंखे हीअं बुझो पियो ॾिए मां हीअं थी वियुमि हीअं जो थियां त पोइ साम्हूं तव्हां वेठा हुयो धका थी वियव बेताड़ी हा इहा बि माना का उहो मज़ाक जी ॻाल्हि आहे न मज़ाक न आहे बुझो उस्ताद ॾिनो उस्ताद जो बुझो दुआ इन चरिया सम्झ दुआ थी वई हिकिड़ो बुझो लॻी वई ऑफिसर थी वई हाणे असांखे ॾिस ॻाल्हि त ॿुध हाणे साहब ॿुध तूं मां सां गॾु पढ़ियो आहे न आओ हिन में मुंहिंजी कहिड़ी ग़लती ग़लती न आहे मूंखे पंहिंजे बाबा सां ई दाख़िल करायो इन स्कूल में हा हा 160 छोकिरा ॿिया मूं सां गॾु पढ़िया हा हा उहे एतिरा फ्री न आहिनि जीअं तूं ॻाल्हाए फ्री जी ॻाल्हि ई न आहे न वायाती करे थो साहब ॿुध न हाणे पंहिंजी बेच हुजे ई बेच अरे जे साम्हूं बेच बेच खे छॾ साहिब तूं त चिड़े थो न त पाण क्लास फेलूं अॻियां बेच हुजे तव्हांजी पोयां हुजे असांजी पढ़ाईअ जो कुटको वरी बेच बेच सां गॾु बच मां हणंदो मां मथे साहब चिड़े छो थो भई गॾु पढ़िया हुआसीं थियो ईअं जो उन ॾींहुं उस्ताद माना सॾ जो कयो त मां सम्झो त मूंखे सॾ मां जो उथियुमि ठका मूंखे बुझो कराए चांहि बि अची वई चांहि में थोरो कप अधु अधु भरियल आहिनि थोरा मां चांहि थोरी घणी पींदो हे तव्हां पीओ तव्हां ऑफिसर हो तव्हां त उहो ई घटि पींदो मां थोरी चांहि वरी वधीक पींदो ॻाल्हि त ॿुध बुझो जो हा न ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी हा साईं भला मां पूरे स्कूल में घणा क्लास में घणा वियासीं क्लास में जाम हो 60-70 छोकिरा हुयासीं हा अधो मां थो कयासीं न न सभु लदा लदा सभु हली त इहा थी त भला मुंहिंजे खोप मां चांहि कढी तूं पंहिंजे में और मां घणी पींदो आहियां न मौसम वियो अथई सऊदीअ जावेद वतई थो चौकीदारी कंदो ऐं वकार बि हिते नौकिरी कराईंदो 2-3 पुलिस वारा 2-3 पंहिंजा ऑफिसर थिया अथई 2-3 असां धिका खाईंदा हुआ हाणे तूं जीअं ऑफिसर थी वएं हाणे अॻे ॾींहुं मां खां पुछियो जावेद वलू किथे मां चयो वलू ऑफिसर थी वियो वलू ऑफिसर थी वियो असां ईअं हाणे कमेंट ख़ामोश कंदे हा हा ख़ामोशी छो न कंदासीं हा नौकिरी किथे हिते मीरपुर माथेलो में आहे कैफे मेहरान ते रोज़ ईंदा हो न
हाँ पर मिलंदा रहंदासीं हिते कचहरियूं थींदियूं चांहियूं पींदासीं न न मां उहो खमीस खमीस ईंदो खमीस ते ईंदासीं असां बि खमीस ते ईंदासीं ॿियो छा मां तव्हांखे लाज़मी अचिणो आहे बचपन जो यार आहे तूं मिलियो आहे पंहिंजी बेच सां हूंदी हुई कीअं जो हा बेंच सां गॾु आहे हा चओ हा बेंच मां अॻिते वेंदुमि तूं पोइते वेंदे है न जावेद भी पाण सां गॾु पढ़ंदो मौसम भी पाण सां गॾु पढ़ंदो वकार भी पाण सां गॾु पढ़ंदो रत क्यों थी तरीक़ो आहे इहो फज़ीलत आहे तुंहिंजी साहब ले पी हाणे चांहि पी असां हली पियासीं चांहि जो बिल छॾ बिल अरे बाबा ॾींदुमि मां तूं ॾे चांहि छॾ मां दाढ़ी इहो बचपन में भी चिड़ाक हुयो हाणे भी चिड़ाक आहे वलू